बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। सिंध टीवी न्यूज़ जो प्रोग्राम भेरो टाइम खड़ी आऊं जो मेज़बान अज़हर गुल सरकी जे अॻियां हाज़िर आहियां। असां हिन वक़्तु प्रोग्राम करे रहिया आहियूं जैकबाबाद ज़िले अंदरि इलेक्शन खां पोइ जेका बदअमनीअ जी बाहि भरी उथी आहे। न ॻोठ महफ़ूज़ आहिनि, न शहर महफ़ूज़ आहिनि, न घिटियूं महफ़ूज़ आहिनि, न चौक चौराहा महफ़ूज़ आहिनि, न माण्हू घरनि जे अंदरि महफ़ूज़ आहिनि। एतिरी त बदअमनी जी हिकिड़ी लहर आई आहे जंहिंजे करे माण्हुनि जो साह मुठि थी वियो आहे। कारोबारी माण्हू सख़्तु परेशान आहिनि, आम शहरी तमामु घणो परेशान आहे। अमन पसंदि माण्हू जेके आहिनि उहे ॼणो त पंहिंजे घरनि ताणी बि पाण खे जेको अंदरि बि महसूसु नथा करनि। अमुन जी बहाली जा ज़िम्मेदार इदारो ॼणो त सुतल नज़र अचे थो। जैकबाबाद जी पब्लिक राइट्स जी कस्टोडियन जेका इदारो आहे सिंध पुलिस, जैकबाबाद जी ज़िले जी पुलिस, उहा क़तई तौर ते नाकाम नज़र अचे थी ऐं हिते माण्हू मुकमिल हिकिड़े लाक़ानूनियत जो शिकार आहिनि। कारोबारी माण्हू दुकाननि ते वेठा आहिनि, ख़ौफ़ज़दा आहिनि। जेकॾहिं दुकान खां उथी घर वञनि था त रस्ते में ख़ौफ़ज़दा आहिनि त उहे सही सलामत घर ताणी पहुचंदा या न। अहिड़ी सूरत हाल सॼी ज़िले अंदरि आहे। इलेक्शन खां पोइ हिकदमि एॾी बदअमनी जी बाहि जो भड़की उथणु तमामु हिकिड़ो गणती जहिड़ी सूरत हाल आहे। इन सूरत हाल खे जैकबाबाद ज़िले जे सिंध टीवी नेटवर्क फोकस कयो आहे, मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां माण्हुनि सां ॻाल्हायो आहे। उहा सूरत हाल कीअं आहे, केतिरी हद ताणी बदतर आहे, छो जो हिते कारोबारी तंज़ीमनि जा अॻुवाननि पारां बि एहतिजाज कया विया आहिनि। सिमाल जेको अंजुमन ताजरान जी तंज़ीम आहे उन पारां प्रेस कॉन्फ्रेंस करे बि अहिड़ी सूरत हाल जे लाइ दाहियो वियो। इन सूरत हाल खे वाज़ह करे रहियो आहे सिंध टीवी न्यूज़ जैकबाबाद ज़िले जो नेटवर्क। अचो त उहा सूरत हाल ॾिसूं ज़िले जी। जी बिल्कुलु अज़हर साहब, जेकॾहिं ठुल में बदअमनी जी ॻाल्हि कजे त न रुगो ठुल तालुके में बदअमनी आहे, पर जैकबाबाद जा जेके ॿिया तालुका आहिनि, जैकबाबाद, गढ़ीखेरो, ठुल, हिन वक़्तु बदअमनी जी बाहि जेका उहा ॿरी रही आहे। ख़ासि करे बदअमनी 8 तारीख़ जेका चूंडियूं थियूं, उन चूंडनि खां पोइ असांजे इलाइक़े में बदअमनी अहिड़े तरीक़े थी आहे जीअं कचे में जेके क़िस्म जी वारदातूं थियूं, अहिड़े क़िस्म जी वारदातूं थियूं। माण्हुनि खे मोबाइलूं खसणु, घरनि में घिरनि, माण्हुनि खे यरगमाल बणणु, घर बात खे यरगमाल बणणु, लखे रुपया दाड़ू वणणु। ठुल शहर में अहिड़े क़िस्म जी जेको वारदातूं थियूं जंहिंजे करे वापारी अदम तहफ़ुज़ जो शिकार, न रुगो वापारी, राइस मिल जा जेके वापारी हुजनि, शहर जा वापारी हुजनि, दुकानदार हुजनि, ख़ासि करे हिंदू बिरादरी उहो सख़्तु जेको परेशानी शिकार। इन हवाले सां असां हिते कंडाणी बिरादरी समेत मुख़्तलिफ़ जेके बिरादरी जा माण्हू उन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं, वापारियुनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं, उनखे पुछा कंदासीं त जेको ठुल तालुके में जेको बदअमनी जी जेका लहर आहे उहा उन जा नतीजा कहिड़ा निकिरंदा, इन सां जेको इलाइक़े जे वापार, इलाइक़े जे जेको मईशत ते कहिड़ो असरु पवंदो। अचो त हुन सां ॻाल्हि ॿोल कयूं। पुलिस जी कारकर्दगी न हुअण खां बि अञा माइनस में आहे, पॉज़िटिव न आहे हिन टाइम ताईं। इवन के जंहिं मशकूक माण्हू खे ॿधो वियो आहे उन्हनि जे नंबर्स जी डेटा बि जेको हिकु अधु मुने घंटे जो कमु आहे 3 ॾींहंनि में न करे सघी आहे पुलिस। असांखे इन ते ई मथां ख़दशात आहिनि और अहिड़ो नाहक और अहिड़ो ज़ुल्म असां न बर्दाश्त कंदासीं, न इहो थियणु ॾींदासीं, छो जो इन सां असांजे सॼे इलाइक़े जे अमन ते असरु पवंदो। ऑटोमेटिकली अगर पुलिस जी ज़िम्मेदारी आहे हो पंहिंजी ज़िम्मेदारियुनि खां गाफ़िल थींदी त पोइ लामहला हे हिकिड़ी क़ौम आहे। ऐं हिते वेठल तमामु क़ौमुनि खे असां गुज़ारिश कई आहे, मां अपील कई आहे कि उहे बि असांजो साथ ॾियनि। हेड़े नाहक थियल वाक़े ते, अहिड़ी ज़्यादती ते, इहा हाईजैकिंग असांजे इलाइक़नि में न हुई। ईअं घरनि में घिरी गन पॉइंट ते ॿारनि खे, बचनि खे यरगमाल बणाए तोड़ फोड़ मचाए, इहा शइ इंतहाई क़ाबिल अफ़सोस आहे। उन खां वधीक क़ाबिल अफ़सोस पुलिस जी हिन टाइम ताईं जी कारकर्दगी आहे। असां इहो ई अर्ज़ु कंदासीं, SSP साहब खे बि गुज़ारिश कयूं था, DIG लाड़काना खे बि कयूं था, IG सिंध खे बि इहो ई असां अर्ज़ु रखूं था कि बराए महिरबानी हिन मामले जो एक्शन वठो। ये तव्हांजी निंड, तव्हांजी ख़ामोशी हिन खे ख़राब कंदी। सो असां पुरमन तौर ते हिकु मुंहिंजी क़ौम हिकिड़ी लिटरल कम्यूनिटी आहे, कारोबारी तबिके सां वाबस्ता आहियूं। ठुल जे कारोबार, ठुल जे अमन, ठुल जे इन शराफ़त खे कोई कमज़ोरी न सम्झे, कोई नाजाइज़ न सम्झे, न त इन जो रद्द अमल छंछरु ॾींहं ते असां पंहिंजे प्रोटेस्ट खां फ़ारिग़ थी करे ज़रूरु ॾींदासीं। पर असां इहा उमेद रखूं था कि हिन 3 ॾींहंनि जे अंदरि पुलिस पंहिंजी एफर्ट्स वठंदी
और असांजे मामले में अॻु भराई थी। शहर असांजो ठुलो तमामु हिकु बहितरीनु शहर हुयो, अमन अमान वारो शहर हुयो। हिन टाइम असांजे शहर जा में तमामु घणा वाक़िया अहिड़ा थिया आहिनि जंहिंजो असां मज़म्मत कयूं था। असांजो शहर खे पुरअमन रखियो वञे। असां पुलिस खे बि अर्ज़ु कयूं था महिरबानी करे पंहिंजो गश्त वधाइनि ऐं कारकर्दगी सुठो रखनि जेको शहर असांजे शहर वारनि खे कुझु अमान अमान मिले। हीउ वाक़ियो तमामु ॾुखियो, तमामु घणो ॾुख वारो वाक़ियो आहे। घर में घिरनि, यरमाल करणु, ॿारनि खे ॿधणु, पैसा खसणु, सोन खसणु, इहो तमामु वॾो हिकु अफ़सोसनाक वाक़ियो आहे। असां हिन जी मज़म्मत कयूं था। हीअ वाक़ियो हिकु ॾींहुं 3-4 ॾींहं हिकिड़ो शहर में ॿियो बि वाक़ियो थियो आहे। असांजे दांदरे मिठाई वारे जे घर में बि 4-5 माण्हू घिरिया आहिनि। उन मां हिकिड़ो माण्हू ॿधल आहे, किराशन सूदे ॿधल आहे। उन ज़रूरु नाला ॾिना हूंदा, उन खां रिकवरी छो नथी थिए? जे उन ते सख़्ती करनि त असांजा बि चोरनि जो ज़ाहिर थी वेंदा। असां पुरलोज़ लफ़्ज़ में मज़म्मत कयूं था। असांजे शहर जे अमन में वॾो असरु पियो आहे। शहरी दुकानदार हे हो हाणे अॻे जेकॾहिं शहर दुकान खोलण लाइ तयारु कान्हे। सुबुह जो सवेर राति जो कोशिशि करण लाइ सवेर भॼी वञूं दुकान बंदि करे। धंधनि जे कारोबार ते असरु पियो आहे, हर शइ ते असरु पियो आहे। असां मिल ते वेठा आहियूं, मिल वारनि खे बि एतबार कान्हे। 4 माण्हू अची असांखे फुरे वञनि, को एतबार कान्हे। असां ज़ोर मज़म्मत कयूं था, महिरबानी करे ठुल जो अमन बहाल कयो वञे। ॿी सूरत में न त असांजो एहतजाज अॻिते हली जेकबा जे ऐवाननि खां कराची जे ऐवाननि ते इनशाला पुॼाईंदासीं। हिकु तमामु ॾुखियल वारदात थियो आहे। अॻ में बि ठुल शहर में अहिड़ा हिकु ॿ वारदात थिया आहिनि। असां उन्हनि जी बि सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। हीअ असांजो करराणी बिरादरी, अब्दुर्रहीम करराणी वापारी आहे असांजो। उनजे घर में घिरिया आहिनि 18 तारीख़ ते ऐं उनखे जरगंबाल करे, उनजे ॿारनि बचनि खे जरगंबाल करे फुरलोट करे वियो आहे। घर में भञ कयो वियो आहे। असां सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था ऐं ठुल शहर जे अवाम में ॾाढो ॾुख समायल आहे ऐं ताव पखिड़ियल आहे। वापारी बिरादरी सभु हिंदू मुस्लमान जेके बि आहिनि ठुल शहर जा माण्हू सभु परेशान आहिनि। असां IG सिंध साहिब खां मुतालबो कयूं था, DIG लाड़काणा खां मुतालबो कयूं था, SSP सखर खां मुतालबो कयूं था त फुल फॉर एक्शन वठे ऐं इन्हनि राज़ननि धाड़ियलनि खे गिरफ़्तार कयो वञे ऐं मालिक जो जेका रक़म जेको गोल्ड वग़ैरह वियल आहे उनखे वापसि करायो वञे ऐं इन्हनि खे गिरफ़्तार करे इन्हनि ते क़ानूनी कार्रवाई कई वञे। जेके बि असांजे शहर जा माण्हू आहिनि समूरनि मोतबरनि जी तरफ़ां असां हिकु एहतजाज वॾो छॾे ॾिनो आहे। ठुल शहर में रहबर चौक ते असां एहतजाज हणंदासीं, धरणो हणी रहंदासीं ऐं उन में पंहिंजो SSP साहिबु, DIG साहिबु खां सवाइ असां कंहिं सां बि ॻाल्हि करण लाइ तयारु न हूंदासीं। जेसिताईं उहे माण्हू न ईंदा तेसिताईं असां पंहिंजो एहतजाज ख़तमु न कंदासीं। असां पंहिंजो वेठा हूंदासीं जेसिताईं अमल थींदो ऐं इहे चोर, इहे धाड़ियल, इहे गिरफ़्तार थींदा, पोइ असां पंहिंजो एहतजाज ख़तमु कंदासीं। इहो वॾो असरु पए थो, ख़ासि करे शहर में जेको वापारु आहे, धंधो उहो त वियो, उहो त आए ॾींहं फुरजनि था। हे त हिकिड़ो वॾो अनोखो वाक़ियो थियो आहे जे घर जे अंदरि ॿारनि में हर को पंहिंजे राति जे नाइट में सुतो पियो आहे, उनजा उहो पुरअमन न आहे। चौदीवारी खे लताड़े अंदरि घिरी ॿार नंढा वॾा समूरनि खे तज़लील करनि था। इन खां वधीक ख़तरनाक ॿियो रांदि आहे ई कोन धाड़े जो। हे धाड़ो न आहे साईं। हिन मुल्क में अलाह को रहम करे, या त पोइ माण्हू पंहिंजो हिफ़ाज़त पाण करे जेको आहे ख़ुदकशियूं हमला शुरू थी विया। हेॾे वाना वज़ीरस्तान न आहे त पुरअमन इलाइक़ो आहे। असां वटि कोई अहिड़ो क़बाइलो झेड़े वारो बि न आहे। ईअं शुरूआत थियो आहे त अलाह रहम करे पोइ इहे क़बाइली झेड़ा बि थींदा। ज़ाहिर आहे की हितां जा लोकल माण्हू हूंदा जेके हिन जे घर में घिरिया, सुभाणे चोर बि ज़ाहिर बि थींदा। पुलिस ते असांजो प्रेशर आहे, इंशाअल्लाह ताला उहे जल्द दरामद पुलिस कराईंदो। अमुन न आहे, ॾींहं जो फुरां लॻियूं पियूं, लुटमार लॻी पई आहे। हे अमुन जो हिकिड़ो निज़ाम सफ़ा धर्म भरम थी वियो आहे। को बि अमुन न आहे। असां त हिकु त दीवान आहियूं। असांजो केरु हिकिड़ो अमुन जो हिकिड़ो पैगाम खणी अचे, को उमीदवार अहिड़ो न आहे जेको हिते अमुन खे बहाल कराए। अचो पुलिस ते, पुलिस बि हिकिड़ी निंड लॻी पई आहे। अॼु हिकिड़ो ठुल में वारदात थी आहे जंहिंजे घर में ज़ोरी हिकिड़ी फुर करे सोन पैसा, असां चवंदासीं फुल फॉर अमन करायो। ठुल जे अंदरि बदमनी वधी वई आहे। पुलिस अघोरो निंड सुतल आहे। कारोबारी माण्हू, घरोली सार्फ़िन जेके आहिनि उहे इंतिहाई परेशान आहिनि। तव्हांखे पाण खे ख़बर आहे, तव्हां रिपोर्टिंग कयो था, असीं पाण बि साफ़ ई आहियूं। ॾींहुं ॾिठे जेको आहे कारोबारी जे घरनि में दाख़िल थियनि था। मिठाई वारो दांदरो आहे बिरोही, उन जे घर जे अंदरि दाख़िल थी करे हथियार बंदनि यरगमाल करे सोना जेवर पैसा फुरकिया। उन खां बाद में अब्दुर्रहीम करराणी लोह जो वापारी आहे, उन जे घर में दाड़ो हणी करे 14 लाख रोक रक़म सोना जेवर फुर करे फ़रार थी विया आहिनि। पर हिन महिल ताईं पुलिस का बि कार्रवाई नाहे कई सघी।
न ई जवाबदारनि ताईं पहुतो आहे, न शहरनि खे तहफ़ुज़ ॾेई सघियो आहे। हिन वक़्त बि सवे जेके शहरी आहिनि उहे जेको आहिनि बदमनी जे वर चढ़ियल आहिनि ऐं मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते जेको आहे सो स्टेट क्राइम वधी वियो आहे। मोटरसाइकिलनि जो फुर, मोबाइलनि जो फुर तमामु घणो थी रहियो आहे। पर हितां जी जेकी पुलिस आहे उहो बदमनी ते कंट्रोल करण जे लाइ के बि अहिड़ा क़दम न आहिनि कया। असीं IG सिंध DIG लालकाणो समेत अला अख़्तियारनि खां इहो ई घुर कयूं था त ठुलनि में जेकी अमुन हुई, अमुन जी फ़िज़ा खे बहाल कयो वञे, जेकी बदमनी आहे उनखे ख़तमु कयो वञे। माण्हू ख़ौफ़ में वरितल आहिनि हितां जो तव्हांखे 7-8 वॻे खां पोइ सन्नाटो हूंदो, को बि माण्हू तव्हांखे रोडनि जे अंदरि न मिलंदो। कारोबारी माण्हू जेके आहिनि उहे कारोबार ते इन्वेस्ट नथा करे सघनि। हर हिकु माण्हू जेको आहे उहो परेशान लॻियो वियो आहे। इहा इन जे करे बदमनी वधी आहे त पुलिस जी नाली आहे। पुलिस ड्यूटी करण तां ग़ाइबु आहे, जेको आहे सो तंहिं करे हिते जेकी बदमनी आहे उहा वधी वई आहे। बिल्कुलु सही, माण्हू महफ़ूज़ न आहिनि ऐं माण्हू सख़्तु परेशान आहिनि। अॻ में त मोटरसाइकिल जी चोरी थींदी हुई, मोबाइल जी चोरी थींदी हुई, पर हाणे त असांजे हिन ठुल शहर में घरनि में अंदरि घिरी करे माण्हुनि खे, औरतुनि खे, ॿारनि खे जरगोमाल बणाए उनखे कलाकनि जा कलाक घर में बंदि करे उतां जेको आहे उहो फुर करनि था, जंहिंमें ज़ेवरात आहिनि, नक़दी आहे, रोक रक़म आहे, इहा सॼी पंहिंजो फुर थिए थी। उन करे माण्हू सख़्तु परेशान आहिनि। असां गवर्नमेंट खां पंहिंजो निगरान खां घुर कंदासीं त फौरी तौर ते इन तरफ़ तवजो ॾे, माण्हुनि खे पंहिंजो तहफ़ुज़ फ़राहम करे, अमन अमान बहाल करे, ऐं जेके असांजा पुलिस वारा आहिनि, ख़ुसूसन पंहिंजो SP साहिबु, उहो पंहिंजो हिन असांजे हिन इलाइक़े ते तवजो ॾे। हिकिड़ो ख़बर न आहे त ॾाढो SHO हिकिड़ो लॻल आहे, असां त अॼु ताईं उनखे शिकिल बि न ॾिठी आहे। न असांजो पुलिस जो गश्त ॾिसूं था, न पुलिस जेको आहे शिकिल ॾिठूं था, ख़ाली हिकिड़ी मोबाइल आहे, हिकु पुलिस वारो वेठो आहे, उहो रस्म इहो करनि था। हाणे चोरनि खे बि ख़बर आहे, चोर को ॿाहिरों जा कोन अचनि था, को मथां कचे जा कोन था अचनि, को शाही, को मथां बलोचिस्तान को कोन था अचनि, असांजे इलाइक़नि जा ई चोर आहिनि। उनखे ख़बर आहे त पुलिस घर में आरामी आहे, पुलिस ऑफिसर निंड पिया आहिनि ऐं पंहिंजो ॾोह कहीं हलिया वञनि था, विच शहर में हलिया वञनि था, कोई उनखे पकड़ण वारो कोन्हे, कोई उनखे रोकण वारो कोन्हे। तंहिंजे करे अवाम जेको आहे ग़ैर महफ़ूज़ आहे ऐं असांजे ठुल जी अवाम फ़ैसिलो कयो आहे त असां पंहिंजे रोडनि ते ईंदासीं, हड़ताल कराईंदासीं, एहतिजाज कंदासीं। उनजे करे छंछरु जे ॾींहुं जेका बि हड़ताल जो सॾु ॾिनो वियो आहे, असां उनजी भरपूर हिमायत कयूं था ऐं उन में शामिलु थींदासीं ऐं असां पूरे शहर खे अपील कयूं था त उन छंछरु वारे ॾींहुं हड़ताल में भरपूर शिरकत करनि ऐं शिरकत करे पंहिंजो मैसेज ॾियनि त असांखे अमन अमान बहाल कयो वञे, न त ॿी सूरत में असां वधीक जेको आहे डिस्ट्रिक्ट हेडक्वाटर में एहतिजाज कंदासीं ऐं सिंध सतह ते असां एहतिजाज कंदासीं। उनजो सबबु इहो त वॾेरा अॻ में पंहिंजो हुया, घुमंदा हुया, पंहिंजो वॾेरनि वरी पाण ई ॾोहारनि खे सपोर्ट कई, हिक ॿिए जे अमन अमान पंहिंजे तहफ़ुज़ जे लाइ उनखे खणी हिते पंहिंजे शहर में घुमायो, ॾेखारियो, दुनिया ॾिठो। त पोइ हाणे उहे ई माण्हू जेके आहिनि वरी हाणे उहे शहरनि में घटि घोर ॾिसी वेठा आहिनि, उनखे तहफ़ुज़ आहे, उहो तहफ़ुज़ उन्हनि खे वॾेरा असांजा फ़राहम कनि था, को मथो माण्हू कोन था अचनि, हितां जा ई वॾेरा आहिनि असांजा, उहे उनखे तहफ़ुज़ फ़राहम कनि था। इलेक्शन में उनखे खणी बॉडीगार्ड करे पंहिंजो रखनि था, वरी हाणे उहो पंहिंजो उनजो खाधो पीतो बंदि थिए थो त वरी अची ॾोह करनि था। इहो बिल्कुलु पंहिंजी जाइ ते हक़ीक़त आहे। उनजे करे असां वॾेरनि खे बि इहो चवंदासीं, जेके बि असांजे इलाइक़े जा वॾेरा आहिनि उहे हिननि खे तहफ़ुज़ फ़राहम करण लाइ पंहिंजो अमली पंहिंजो कमकार मैदान में निकिरी करे अमली कमु कनि। जी बिल्कुलु अज़हर साहब, ठुल जी शाहरियुनि, वापारियुनि, दुकानदारनि, मुख़्तलिफ़ मकतब फ़िक्र जे माण्हुनि जो ॻाल्हियूं, साफ़ियुनि जूं ॻाल्हियूं ॿुधो। उनजो चवणु आहे त ठुल तालुके में जेका हिन वक़्तु बदमनी जी बाहि उहो तेज़ी सां वधी रही आहे। हिते भाड़ा मार्केट वारो जेको आहे, कचे वारी सूरताल आहे, न रुगो शहरी ग़ैर महफ़ूज़ आहिनि पर दुकानदार वापारी ग़ैर महफ़ूज़ आहिनि। रोज़ बरोज़ जेका फुर ऐं वारदातूं थियूं आहिनि, चोरियुनि जूं वारदातूं मुसलसल वधी रहियूं आहिनि, जंहिं ते ठुल में जेका स्ट्रीट क्राइम जो जेको आज़ार उहो वधी वियो आहे। शहर जो चवणु आहे तव्हांजो जेको वापारी आहे अब्दुर्रहीम कंडराणी जो घर में जेका 8 हथियारबंद घिरी करे घर बातियुनि खे जरगमाल बणे 14 लख रुपया रोक, 10 तोला सोन, ॿियो सामान फुर करे उहो वाक़ियो ईअं ऐं पंहिंजी जाइ ते जेका वापारी आहे दांदरो उन जे घर में घिरी करे अहिड़े क़िस्म जी वारदातूं, अहिड़े क़िस्म जूं 2 वारदातूं हिते पेश आयूं, जंहिंजे करे शहरी न रुगो परेशान आहिनि पर शहरी जेका अदम तहफ़ुज़ जो पर पुलिस जो गश्त न हुअण बराबरि। पुलिस पूरे शहर में मौजूदु कोन्हे। शहर ठुल तालुके जा जेतिरो 11 थाणा, मुबारकपुर, मीरपुर बुढ़ो हुजे, B सेक्शन, A सेक्शन, C सेक्शन हुजे, गढ़ी हसन हुजे, भाऊ खोसो, RD 44, RD 52, करीम बख्श, दिलमरा थाणा, उते कंहिं बि क़िस्म जी को बि गश्त कोन्हे।
पुलिस जेके अलकार मुक़ररु उहो वीज़ा ते वञनि केतिरा ई पुलिस अलकार आहिनि उहे जेका VIP ड्यूटियुनि में पंहिंजो मौजूदु आहिनि उहे ड्यूटियूं करण कासर जंहिं जेके रोड रस्ता मगरिब खां पोइ वैरान बणिया जंहिंजे करे अहिड़े क़िस्म जी वारदातूं थी रहियूं आहिनि। ताज़ो ठुल्ह जेको आम जेको गितल आबादी आहे नोमान कॉलोनी उन में हिकिड़े क़िस्म जो वापारी अब्दुर्रहीम कंटाणी खां जेका वारदात थी आहे उन खां पोइ शहरी ख़ासि करे हिंदू बिरादरी सख़्तु ख़ौफ़ में वरितल आहे। हितां जो शहरनि जो इहो मुतालबो आहे त फौरी तौर ठुल्ह शहर में गश्त वधाए करे इलाइक़े में अमन जी सूरत हाल बहितर कयो जीअं मइशत बि बहितर सघे इलाइक़े वासे सभु कुझु साह खणी सघनि। जी जी अज़र साहब जैकबाबाद जे अंदरि सॼे ज़िले जी ॻाल्हि कयो ज़िले जे अंदरि अमन अमान जी सूरत हाल इंतिहाई ख़राब थी चुको आहे। ऐं ज़िले जे अंदरि ॻाल्हि कजे त शहरनि जे अंदरि ॻोठनि जे अंदरि जेके क़ौमी शहरूं आहिनि उहे महफ़ूज़ न आहिनि ऐं शहर महफ़ूज़ न आहिनि। शहर जे अंदरि ॾींहं ॾिठे जो माण्हुनि खां जेको आहे हथियारनि जे ज़ोर ते फुर कई पई वञे लखे रुपया धाड़ाया पिया वञनि माण्हुनि जा घर महफ़ूज़ आहिनि घरनि में घिरी करे उन जेकी चादर चौधरी वारी आहे उनजो तक़द पामाल कंदे उनजे घर जे अंदरि घिरी करे चोरियूं कयूं थी वञे लखे रुपयनि जो सामान खयो थो वञे। इन सॼी सूरत हाल में पुलिस इंतिज़ामिया असांखे किथे बि नज़र नथी अचे छो त पुलिस जो कमु आहे शहरनि खे जेका पंहिंजो तहफ़ुज़ जेका ॾिए उनखे जेका शहरनि खे महफ़ूज़ कराए शहरनि खे अमन अमान मुहैया करे। पर जैकबाबाद जे अंदरि ॻाल्हि कंदा जैकबाबाद जे अंदरि को बि माण्हू जेको आहे महफ़ूज़ न आहे। पुलिस इंतिज़ामिया ग़ाइबु आहे। जेको ज़िले जो SSP साहिबु आहे ख़बर न थो अलाए किथे आहे उहो छो नथो अमन अमान कराए उहो छो एतिरो बेवस आहे। इहे सभु सुवाल आहिनि सभु ॻाल्हियूं खणी शहर जे मुख़्तलिफ़ माण्हुनि ॾे वेंदासीं जेके माण्हू हूंदा उनखां पुछा कंदा जेके शहर जे मुख़्तलिफ़ शोबनि सां वास्तो रखंदड़ माण्हुनि खां पुछा कंदासीं त इहा सूरत हाल कीअं आहे। इन सूरत हाल खां पोइ जेको आहे हितो शहर जो वापारी शहर जो कारोबारी माण्हू केतिरी ख़ौफ़ में मुब्तला आहे ऐं शहर जे वापार जे शहर जे कारोबार खे केतिरो धकु लॻंदो शहरी केतिरो जेको ख़ौफ़ज़दा आहे इहे सुवाल खणी माण्हुनि खां पुछा कंदा छा चवणु आहे। पुलिस जी गिरफ़ सफ़ा ख़तमु थी वई आहे रिट ऑफ द स्टेट आहे इन ॿियो त पुलिस जेको हिननि जा जेके चौकी जिते चेक पोस्ट लॻल आहिनि उते चेक एंड बैलेंस आहे न। पहिरियों त जेके चेक पोस्ट मेन रोडनि ते जेको एंट्री पॉइंट जंहिंखे चइबो शहरनि खां पहिरियों त उते सुठा माण्हू जेके हुजनि उते माना क्विक रिस्पॉन्स उते हुजे सिपाही या हेड कांस्टेबल या घटि में घटि ASI उते हुजे उते चेकिंग हुजे माना चेक एंड बैलेंस आहे न। माण्हू उतां हथियार खणी सरेआम शहरनि में घुमनि था ॾींहं ते स्ट्रीट क्राइम वधंदो थो वञे फुर धाड़ा वधंदा था वञनि माण्हू अगवा थियनि था अगवा थी करे वरी उनखां भत्ता घुरनि था ॾींहों ॾींहुं हालति बद खां बदतर थींदो वञे थो। इन जे लाइ असांजो हिकिड़ो लीगल टीम आहे असांजे वकीलनि जो हिकिड़ो सोशल टीम आहे सोशल बुनियादनि ते असां कमु कंदा बि आहियूं मुख़्तलिफ़ इशूज़ ते। हिन वक़्तु इन जे लाइ बि असां हिकिड़ो पंहिंजो टीम जोड़ियो आहे वकील बिरादरनि जंहिंमें दोस्त असांजा आहिनि वकील बिरादरी त असां SP खे बि चयो आहे उते बि अप्रोच कयो आहे जेको हितां जो कंसर्न SHO आहिनि जेके मुख़्तलिफ़ थाणनि जा आहिनि या जेको DSP उन्हनि ते बि असां अप्रोच कयो आहे पर उन कोई बि माना रिस्पॉन्स चवनि था हा पर कोई माना रिज़ल्ट नथो निकिरे ॾींहों ॾींहुं हालात बदतर थी वञे। इन जे लाइ सर शहरी कमेटी वारा उन्हनि बि हिकिड़ो इजलास कलेक्टर पेरिस खां कयो आहे। इन खां अलावा असां दोस्त वक़्तनि हिते बि एक्टिव आहिनि असांजा जेके ख़ासि करे वकील बिरादरी हर सोशल इशू ते गॾु आहिनि। तो इन जे लाइ असां बि जेके हायर अथॉरिटी आहिनि जेको SP आहे DIG आहे IG आहे CM सिंध आहे उन्हनि खे चवंदासीं त बाबा जैकबाबाद जा जेके हालात आहिनि ॾींहों ॾींहुं बदतर थींदा वञनि था त इन में एक्शन खणी करे जेको हालात आहिनि जेको हिते समाजी बुरायूं बि आहिनि जंहिंमें माना चर्स आहे शीशो आहे आफ़ीम आहे फुर आहे धाड़ो आहे इहे शयूं बि आहिनि गुटको आहे पान पराग आहे मुख़्तलिफ़ समाजी बुरायूं बि हिते आहिनि त उन्हनि खे कंट्रोल कयो वञे। इनखे कंट्रोल कीअं थींदो इनखे कंट्रोल ज़ाहिर कयो वेंदो त उहो पुलिस जो कमु आहे। पुलिस हिन में सफ़ा नाकाम थी वई आहे। असां वरी बि गुज़ारिश कंदासीं त SP खां वठी IG ताईं IG खां SHO ताईं त इहे ज़िम्मेदार आहिनि इन शयुनि जूं त इन शइ खे कंट्रोल करणु उन्हनि जो ई कमु आहे। हीअ जेकी सिचुएशन आहे इहा सिचुएशन आहे कराची खां कश्मीर ताईं सेम सिचुएशन आहे। बदकिस्मती सां हमेशह सिंध इन मामलनि में तमामु पोइते रही आहे स्टेट जी रिट जे हिसाब सां। असांजो हितां गड़ी खेरे खां वठी वरदे ठुल ताईं पूरो जेको ज़िलो आहे ही अॻे इहो हूंदो त माण्हू राति जो न निकिरंदा हुया। हाणे बदकिस्मती इहा आहे त ॾींहं जो अगरि केरु काॾे वञे थो त 3-4 ॼणा क्लाशनकोफ जे ज़रिए अॻे जेको TT पिस्टल जे ज़रिए हाणे क्लाशनकोफ जे ज़रिए माण्हुनि खां फुर करनि था ऐं केतिरा ई माण्हू ज़ख़्मी थिया आहिनि। वरी वॾी बदकिस्मती इहा आहे त अगरि केरु ज़ख़्मी बि थिए थो त उते हिते इलाज ई नामुमकिन आहे। सरेआम हिते जेके जुआ जा अॾा आहिनि हलनि पिया चर्च जा अॾा हलनि पिया आफ़ीम आइस जो जेको नशो आहे उहो आम आहे।
स्टिल जेको आहे त अञा ताईं अहिड़े क़िस्म जी का सिचुएशन या अहिड़ी लॉ एनफोर्समेंट एजेंसी जी का अहिड़ी मीटिंग न थी आहे जिथे अमन जे बहाली जे लाइ कोई ॻाल्हि कई वञे। असां इहा अपील कयूं था आई जी सिंध रिफ़ाक़त मुख़्तार साहब खां त ही हिकु ऑनेस्ट ऑफिसर आहे त इन सिचुएशन ते इन में कोई बि शक न आहे त इन में जेके इर्द गिर्द या जेके मुलविस हूंदा उन में इहे ई कारूं रेडियूं हूंदियूं पुलिस जूं जेके इन में शामिल आहिनि। त बिल्कुलु इहा अमन अमान जी जेकी सूरत हाल आहे इहा वधि खां वधि बदतर थींदी थी वञे बजाए बहितर थियण खां। इन खे कंट्रोल करण जे लाइ का बि अहिड़ो इदारो उहो सरगर्म न आहे जीअं सरगर्म थियणु घुरिजे आहे। जेको बिज़नेसमैन आहे ख़ासि करे जेकबाबाद जो उहो तमामु हिकु ख़ौफ़ज़दा वारी सूरत हाल में ज़िंदगी गुज़ारे पियो। हिकु त वॾी उनखे इहा जेको आहे त ख़ौफ़ आहे त हुनजो जॾहिं को मटेरियल अचे थो शहर में एंटर थिए थो पहिरियां त पुलिस जे ज़रिए उनखे रोकियो वञे थो ऐं पुलिस जे ज़रिए उन माल ते डबल चार्जिस वठी करे ट्रैफ़िक जे हवाले सां हुजे या ॿिए कंहिं सूरत में उनखे हिते पास कयो थो वञे। जॾहिं हू माल खणी अची करे पंहिंजे जेकबाबाद शहर में कंहिं दुकान ते विकिरो करे थो हुते हू कंहिं न कंहिं क़िस्म जी मंथली अलॻि ॾिए थो। वरी उन खां अलावा जॾहिं हू जेकी बचत करे थो उन में उन खां फुर जी वारदात अलॻि थिए थी। अहिड़े क़िस्म जूं सिचुएशन थींदे थींदे जेको बिज़नेसमैन आहे उनखे ॾाढी तकलीफ़ आहे ख़ासि करे जेकबाबाद में त हू कारोबार उन तरीक़े सां नथो करे सघे दिलि खोले जीअं करणु घुरिजे आहे। तव्हां पाण ॾिठो आहे त हितां जो जेको असल वापारी आहे उहो इंडिया छॾे हलियो वियो आहे। जीअं त तव्हांखे ख़बर आहे 8 फेबरवरी ते इलेक्शन थी गुज़री निगरान हुकूमत जी जेका सेटअप हुई उहा पावरलेस थी वई हली। उन खां पोइ हिन टाइम ताईं इलेक्टेड जेके नुमाइंदा आहिनि उन्हनि कसम नाहे खयो। ऐं असांजो जेकाबाद पर्टिकुलरली जेको आहे बी एरिया आहे जेको बलूचिस्तान सां टच थिए थो पियो जंहिंमें जेको आहे त ॾोहारी हितां ॾोह करे बलूचिस्तान वञनि था पिया जेको आहे सिंध खां बलूचिस्तान जा ॾोहारी बि हिते अचनि था माना हिन जी मटा सटा थींदी रहे थी। ऐं वॾी ॻाल्हि इहा आहे त असां पाण जेकाबाद जा रहंदड़ एस पी साहिब खे ॻोल्हूं था पंहिंजे खे अलाए काॾे वियो आहे हलियो सिर्फ़ु सीट में उन जो रखियो पियो आहे। उहो सीट खे ई वञी असां सलाम करे मोटी था अचूं उन खे ई दाह कूक कयूं था पिया। पोइ ख़बर न आहे उते को जिन वेठो आहे को भूत वेठो आहे उहो असांजूं दाहूं ॿुधो वेठो आहे। बाक़ी एस पी साहिबु गुम आहे असांजो। पहिरियों त तव्हांजे मीडिया जे ज़रिए ख़ुदा करे उन ताईं आवाज़ु पहुचे उहो असांखे नज़र अचे। ऐं असांखे जेको आहे जेकाबाद ज़िले खे ॾोहारियुनि जे रहमो करम ते छॾियो वियो आहे। रिसेंटली तव्हां ॿुधो हूंदो त असांजे घर जे भरिसां ई कोइटा रोड ते जेको हिकिड़ो ऑनवर्ड रोड आहे 24 आवर्स राउंड दी जेको अधु कलाकु हलंदो रहंदो आहे। पुलिस जी पेट्रोलिंग उते हूंदी रहंदी आहे। उनजे बावजूद बि 15 लख रुपया हिकिड़े शरीफ़ माण्हू खां जेको आहे त फोर्स ऑफ वेपन ते फुरे विया हलिया। GL शाह पाड़े में जेको आहे 2-2.5 लख रुपया हिकिड़े माण्हू खां फुर कयूं। गड़ी खैरे तव्हां वञी नथा सघो। ठुल जे शहर में जेको आहे माण्हुनि खे ज़दोकोब करे यरमाल करे उन्हनि खां पैसनि खां उन्हनि खां मिल्कियतनि खां महरूम कयो थो वञे। ऐं जेको आहे त इन टाइम ताईं पोस्टिंग जेके SHOs या DSPs वग़ैरह लॻा पिया आहिनि उन्हनि मौलाइनि खे कंहिं शइ जी ख़बर बि न आहे उहे पावरलेस लॻा पिया आहिनि। पावरलेस छा उहे कंहिं कमु करण लाइ तयार ई न आहिनि। उन्हनि जो कमु सिर्फ़ु इहो आहे जेको आहे त पान पराग ईरानी डीज़ल सिर्फ़ु इन जे कट लॻा पिया आहिनि। उहे पंहिंजी रोज़ी करणु अचनि था। हिते को अमन अमान जी सूरत हाल जे लाइ नथा अचनि को कंहिं ॾोहारी खे पकड़णु नथा अचनि। उहो ग़रीब पंहिंजी नौकिरी करनि था बसि सिर्फ़ु पघार वठंदा आहिनि ऐं उन डीज़ल ऐं पान पराग जे मद में जेको 2-3 लख रुपया कमाईंदा आहिनि पर मंथ उन जो शेयर वेंदो आहे SP साहिब खे ऐं हायर ऑफिसरनि खे वेंदो आहे। उहे सिर्फ़ु हिते असांजी जेको आहे इन शइ जे चौकीदारी जे लाइ आहिनि। बाक़ी शहर में को मरे को भोरे को कुझु बि थिए कंहिंजा ॿार बचा मारजनि अगवा थियनि दौलत में इन खां मिल्कियत खां महरूम थिए उन्हनि सां उनजो को सरोकार वास्तो न आहे। उहो इन जे करे असां तव्हांजे मीडिया जे थ्रू IG सिंध खे उन खां अलावा DIG लाड़काना साहिब खे असां रिक्वेस्ट कंदासीं त पहिरियों त असांखे SP साहिब त ॻोल्हे ॾियो साईं उहो त अची मुक़ररु थिए कंहिं कम अज़ कम असांजी दांह त कोई वर न आहे। बाक़ी पोइ हाणे अवल आख़िर ईअं ई थींदो त हर कंहिंखे पाण सां हथियार हूंदो असां पाण पंहिंजे घरनि जा ऐं मिल्कियतनि जा चौकीदार थी वेंदासीं। पोइ बुख ते बि वेठा हूंदासीं ॾुख ते बि वेठा हूंदासीं। रोज़गार त असां करे न सघंदासीं छो जो असां पाण खे प्रोटेक्ट करण में पूरा हूंदासीं। हालतूं ईअं तव्हांजे साम्हूं सॼी सिंध भरियूं थी आहे सर। अल्लाह पाक खे ई दांह ॾेई सघूं था ॿियो त हाणे वार करण वारो कोई न बचियो आहे असांजो। जेकाबाद जे अमन अमान हवाले सां तव्हां असां खां तासुरात वरिता आहिनि। हक़ीक़त इहा आहे अंदरि असांजो बि जले पियो। असां इहे चऊं पिया त मीडिया ताईं अची आवाज़ु असांजी पुॼणु खपे। जेकाबाद जा हालात मां ईअं चवंदुमि थी विया आहिनि त जीअं हिकिड़े फ़लस्तीन जा हालात बहितर आहिनि। फ़र्क़ु इहो आहे फ़लस्तीन में बमबारी थी बिल्डिंगा ड्राथियूं थी वञनि पर हिते माण्हुनि जा जेके आहिनि घर जा तिजोड़ियूं ड्राथियूं थी वञनि।
खिसा ठाता था वञनि। डेली असांजे जैकाबाद में हिन टाइम जेको स्ट्रीट क्राइम आहे उनजो रेशो डेली बेसिस ते मुंहिंजे ख़्याल में रिपोर्टेड जेके केसिस थियनि था, अगरि जे असां वटि क्राइम जा वाक़िया 20 थियनि था त रिपोर्ट इन मां 2 थियनि था। जॾहिं त असां जे डेली बेसिस ते 22 बि FIR जे लाइ चोरी, धाड़ो, फुर एतिरी वधी वई आहे जो असां पंहिंजे कोर्टनि जे थ्रू वञी करे FIR करायूं था। असांजी पुलिस इंतिज़ामिया निंड सुतल आहे, उहा सिर्फ़ु वॾेरनि जागीरदारनि जी ड्यूटियुनि में पूरी आहे, उन्हनि जे बंगलनि ते ड्यूटी। जेके असांजी पुलिस फोर्सिस आहिनि उहा तव्हां ॾिसो, DSP सिटी असांजो जैकाबाद जो, तव्हां हाणे बि वञी पुछा कंदो उहो ग़रीब मोकल ते आहे। कॾहिं मेडिकल इशू आहे, कॾहिं फैमिली इशू आहे। DSP सिटी जैकाबाद में मौजूदु आहे न, उहो कीअं सरपरस्ती कंदो थाणनि जी, कीअं पेट्रोलिंग कंदो, का पेट्रोलिंग कोन्हे। अॼु राति बि हिकिड़ो वाक़ियो थियो आहे सिविल हॉस्पिटल जे अंदरि जेको फार्मेसी आहे, रजिस्टर फार्मेसी, उन जे अंदरि का चोर घिरिया आहिनि जंहिंमें लखे रुपए जो धाड़ो लॻो आहे। हाणे मूंखे ॿुधायो त उते पुलिस जी जेकी पैकेट लॻल आहे, पुलिस इंतिज़ामिया उते मौजूदु न आहे, कोई बि उते एहलकार कोन्हे। जैकाबाद में डेली बेसिस ते मोटरसाइकिलूं फुरूं, चोरियूं, इवन एतिरे क़दुरु अॼु खां 3 ॾींहं अॻु में सिविल हॉस्पिटल जे गेट तां 4 मोटरसाइकिल एन टाइम ते चोरी थी चुकियूं आहिनि। DC चौक जे मथां कारूं, हालांकि कारनि जी वारदातूं जैकाबाद शहर में असां तमामु घटि ॿुधियूंसीं, पर हाणे डेली बेसिस ते कारूं चोरूं ऐं फुर ऐं धन तना ते चोर चोरियूं कंदा वरिता आहिनि। इलेक्शन जे दौरान, कैंपिंग जे दौरान असांखे इहो मंतिक सम्झ नथो अचे, इलेक्शन जी कैंपिंग जे दौरान स्ट्रीट क्राइम कंट्रोल हुयो, जॾहिं त उन टाइम जेको आहे उन टाइम जेकी न MPA हुयो न MNA हो। जीअं इलेक्शन ख़तमु थी विया स्ट्रीट क्राइम वधी वियो। असां इहो इशारो केने कयूं, तव्हां सम्झी सघो था। छा इन में स्टेक होल्डर मुलविस आहिनि? छा उहा हिकिड़ा स्टेक होल्डर उहा हूंदा आहिनि जेके चाहींदा आहिनि त बाबा स्ट्रीट क्राइम वधे त अॻियां जी पोजीशन खे डाउन कयो वञे। हिकिड़ा चवंदा आहिनि स्ट्रीट, हाणे असांजी पोजीशन अची वई, हाणे बैलेंस में आहियूं, फ़िलहालु स्ट्रीट क्राइम ते डिस्कस न कजे। बहरहाल चवण जो मक़सदु इहो आहे, जैकाबाद हिन टाइम अलाह जे आसरे आहे ऐं हिते का जैकाबाद शहर जो कोई वाली वारिस कोन्हे। जेको असांजो SSP साहिबु आहे, मां सम्झां थो त उहो बि पंहिंजे ऑफिस में अचे थो, पंहिंजे टाइम सां अची करे वेही करे उहा डायरेक्शन आहे वॾेरनि अमीरनि मुतबरनि जी ॿुधी करे निकितो हुते हलियो थो वञे। का पैकेट कोन्हे, का सही तरीक़े सां सिक्योरिटी कोन्हे, अवाम हिन टाइम बेरोज़गार मददगार लॻी पई आहे, का उनखे सिक्योर करण वारो कोन्हे। असां घरों निकिरूं था, अचूं था, अलाह ख़ैर करे घर खां पंहिंजी मंज़िल ते कीअं सही पुॼंदासीं, ग़लति पुॼंदासीं। बहरहाल असांजे जैकाबाद शहर जी बदकिस्मती आहे त असांखे का बाला ऑफिसर, ईमानदार ऑफिसर या असांजी अवाम जो तहफ़ुज़ करण वारो कोई बि ऑफिसर कोन मिलियो आहे। जैकबाबाद जी अवाम ॾाढी ख़ौफ़ज़दा आहे इन नाइल पुलिस अफ़सरनि जे करे। जैकबाबाद में जे अंदरि तक़रीबन 35-40 पिकेट्स हुया सिटी जे अंदरि, उहे पिकेट्स ख़तमु कया विया आहिनि। जैकबाबाद जे अंदरि जेका फोर्सिस हुई, उन्हनि फोर्सिस खे आउट ऑफ डिस्ट्रिक्ट मोकिले छॾियो अथनि, कोई वीज़ा ते विया आहिनि। इन खां अलावा जेका CCTV कैमरास लॻल हुया उहे बंदि कया विया आहिनि, माना ॼाणी वाणी बंदि कया विया आहिनि। इहो मुंहिंजे त असांखे त ईअं ई लॻे थो एज़ अ शहरी त इन में पुलिस वारा पाण मुलविस आहिनि, न त एॾो अंधेर नगरी ॾींहुं ॾिठे जो रातनि जा चोरियूं थींदा हुया, ॿुधंदा हुयासीं। कोई माण्हू घर ॾे खां ॿाहिरि विया आहिनि, आउट ऑफ सिटी आहिनि, उन जे घर में माण्हू घिरिया, ॾींहुं ॾिठे जो मालिक अंदरि मौजूदु आहिनि, उन जे बावजूद बि चोर घिरनि था। त माना इहा सिधी सही पुलिस जी नाइली आहे। मां इहे तव्हांजे चैनल जे तवसुल सां चीफ ऑफ आर्मी स्टाफ, चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान ऐं जेको आहे सो पंहिंजो CM जेको आहे सो निगरान CM, उनखे अपील कंदुमि त ख़ुदारा थोरो जैकबाबाद ॾे तवजो ॾियनि ऐं इहे जेका नाइल माण्हू आहिनि, नाइल अफ़सर आहिनि पुलिस वारा, इन्हनि खे तबादलो करे कोई पढ़ियल लिखियल ईमानदार पुलिस अफ़सर आंदा वञनि। अमन अमान जो मसइलो आहे, इहो असांजे जैकाबाद में वॾे टाइम खां वठी करे इहो हले पियो त इन ते। पर जेको तव्हां चओ था त इलेक्शन खां अॻु में बिल्कुलु जेको आहे त उहे जेके चोर हुया, धाड़ेल हुया, उहे उन्हनि खे कंहिं ॿिए कमनि सां शायदि लॻाए छॾियो हुयूं।
पर उहे जेको आहे त उनमें उहे बिज़ी हुया। उन खां बाद में जीअं ई इलेक्शन थी वई त उहे छुड़वाग थी विया ऐं हू जेको आहे त ॻोठनि खां शहर जे तरफ़ उन्हनि जो रुख़ थी वियो। हाणे न असांजा ॻोठ बचिया आहिनि न असांजा शहर बचिया आहिनि। तव्हां गड़ी खेरो ॾिसो, उते रोज़ जो मामूल आहे, उते वारदातूं थियनि पियूं, उते लूटमार हले पई ऐं जेको आहे त उते माण्हू मारिया पिया वञनि। अहिड़ी जेको आहे त तज़लील जेकबाजी शहरनि जी थिए पई। हिते जेको आहे त असांजो जेको हिंदू तबिको आहे उहो जेको आहे त ग़ैर महफ़ूज़ आहे। रोज़ उन्हनि जे घरनि ते माण्हू घिरनि पिया ऐं जेको आहे त उन्हनि जे दुकाननि ते वञी करे उन्हनि खे कुटियो पियो वञे। जेको दुकान तो पंहिंजा जेको आहे पैसा खणी करे वञे पियो घर तरफ़ त उनखे रस्ते तो उन खां पैसनि समेत फुर करे उनखे मारकुट करे खयो पियो वञे ऐं जेको आहे त मोटरसाइकिलूं माण्हुनि जूं जेको आहे त उहे फुरियूं पियूं वञनि, चोरियूं पियूं थियनि। एतिरी वॾी तादाद में जैकाबाद में कॾहिं बि वारदातूं न थियूं। हीअ फस्ट टाइम आहे त हिन इलेक्शन खां पोइ तेज़ी सां जेके वारदातूं जैकाबाद में वधी वियूं, पर सिर्फ़ु जैकाबाद तालुके में न पर पूरे ज़िले में इहे वारदातूं वधी वियूं। इन्हनि जा जेके बि ज़िम्मेवार आहिनि स्टेक होल्डर उन्हनि सभिनि खे इहा ख़बर आहे। इहे असांजा जेके सियासतदान आहिनि इन्हनि जा इहे वाठा आहिनि त उन्हनि खे जेको आहे त इहे पंहिंजो रोकनि न पिया ऐं कंट्रोल न पिया कराइनि। असांजा ऑफिसर जेके आहिनि उहे नाइल आहिनि, उहे कंट्रोल न पिया कराइनि। इन्हनि ते वारदातुनि ते क्राइम ते कंट्रोल न पिया करनि। असां इन जी सख़्तु लफ़्ज़ में मज़म्मत बि कयूं था ऐं जेको आहे त असांखे ॾाढी तफ़्तीश जेको आहे त इन ते आहे त हीअ अहिड़े क़िस्म जो जेको माहौल पैदा कयो आहे जैकाबाद में त इन ते जेको आहे त अगरि तुर्त एक्शन न कयो वियो त असां जैकाबाद जा जेके शहरी आहियूं ऐं असांजा वकील जैकाबाद जा इन ते को वॾो हिकमत अमली तयारु कंदा ऐं इन्हनि खे असां बाक़ाइदा कंहिं सुठे जेको आहे त जॻह ते छिकराईंदासीं। हाणे जेको लॉ एंड ऑर्डर जो सिचुएशन आहे जैकाबाद में या गड़ी खेरे में या ठुल में तमामु बिगड़ी वियो आहे हालात। लॉ एंड ऑर्डर सिचुएशन खे कंट्रोल करण जी ज़िम्मेवारी कंहिंजी आहे? जेके लॉ एनफोर्समेंट एजेंसीज़ आहिनि असांजा, जंहिंमें पुलिस आहे, जंहिंमें रेंजर्स आहे, जंहिंमें ॿिया इदारा आहिनि, उन्हनि जी ज़िम्मेवारी आहे। हाणे ॻाल्हि इहो आहे, तव्हांखे पाण खे ख़बर आहे SSP साहिबु आहे ई न सीट ते ऐं जेके SHOs आहिनि जेके हदनि में उहे प्रॉपर तरीक़े सां पेट्रोलिंग करनि नथा। कॾहिं कॾहिं त असां वेही करे इहो महसूसु था कयूं त ईअं महसूसु थिए थो जेके कचे जा धाड़ेल आहिनि उहे माइग्रेट करे पके में अची शिफ्ट थी विया आहिनि। कोई माण्हू जेको असांजो वापारी तबिको आहे उहो महफ़ूज़ न आहे, असांजा रोड महफ़ूज़ न आहिनि, असांजा रस्ता महफ़ूज़ न आहिनि, असांजो घरूं महफ़ूज़ न आहिनि। हाणे बसि इहो शइ बचियो आहे वञी करे त इहे धाड़ेल अची असांखे घरनि खां कढी करे ऐं घरनि जो कब्ज़ो बि पंहिंजे हवाले मथां करनि। हाणे ख़दशो सिर्फ़ु इहो बचियो आहे त जेसिताईं जेके असांजा लॉ एनफोर्समेंट एजेंसीज़ जेके आहिनि उहे प्रॉपर तरीक़े सां मुतहरिक न थींदा ऐं उहे अॻिते न वधंदा त इहे ॾींहं असांखे ॾिसणा पवंदा। हाणे गुज़िश्ता जेका हुकूमत जेका असांजी माना चइजे त हले पई इवन हफ़्तो ॾेढ हुनजे आहे, इन में असां पंहिंजी हिस्ट्री में एॾी जेका आहे त बदतरीन जेका आहे हालात जेके ख़राबु हुया उहे न ॾिठासीं। उन में जेको आहे त सिंध में त ओवरऑल हालात ख़राबु आहिनि, पर जैकाबाद जी सिचुएशन इहा आहे त को बि शरीफ़ माण्हू जेको आहे पंहिंजे घर जे दर ते बि महफ़ूज़ न आहे ऐं ॾींहुं ॾिठे जो जेको आहे त सरेआम बग़ैर जेको आहे त बुटनि जे मुंहुं खुलियल ऐं जदीद हथियारनि सां जंहिंमें क्लेशनकोव बि खणनि था, जंहिंमें पिस्टल्स बि खणनि था ऐं सरेआम अचनि था, फोरलोड कयूं ऐं आसानी सां निकिता वञनि था। उनजा चहिरा थियनि था, उनजा फुटेजिस जेके आहिनि SSP साहिब खे मिलनि था। को बि जेको आहे त उन्हनि जे ते एक्शन नथो थिए। जैकाबाद शहर में जेके एंट्रेंस जा रस्ता आहिनि उन्हनि ते का चेकिंग न आहे ऐं जेको आहे त सिर्फ़ु और सिर्फ़ु हिन जो फोकस जेको आहे हिकिड़ो शंबेशाह चौकी आहे जितां हिननि खे जेको आहे रुश्वत मिलंदी आहे ऐं प्लस अदरवाइज़ जेको आहे जैकाबाद खे ॾोयारनि धाड़ेलनि फोरन जे राम करम ते छॾियो वियो आहे ऐं जेको आहे त को बि शरीफ़ शहरी महफ़ूज़ न आहे। जैकाबाद जो कारोबार ठप थी वियो आहे ऐं फ्रॉड जेको थिए थो उन्हनि ते को एक्शन नथो थिए ऐं जैकाबाद जा शहरी जेकॾहिं बैंक खां का रक़म खणी घर ताईं बि महफ़ूज़ तरीक़े सां नथा पहुची सघनि। इन्हनि में जेका मां इन टाइम जेका इहो ज़िम्मेदार कराईंदुमि इहा जेका आहे त SSP जी नाअहली ऐं ग़फ़लत जे वजह खां जेको आहे इहा सभु कुझु थिए थो
हिन टाइम जेको गुज़िश्ता शाह साहब SSP हुआ या हींअर जेको असांजो सिटिंग SSP जिसकानी साहब आहे, इहो बिल्कुलु ईअं लॻे थो असां त शहरनि कॾहिं हिकु अधु दफ़ा को फेसबुक में ॾिठो आहे न त कॾहिं ॾिठो ई न आहे। तालका गड़ी खेरे जी पोजीशन ॾिसो, तालका ठुल जी पोजीशन ॾिसो, डिस्ट्रिक्ट हेडक्वाटर जी तव्हां पोजीशन ॾिसो त आए ॾींहुं जेको आहे जेको मर्डर थियनि था, पुरनि में मर्डर थियनि था, इन्हनि ऑफेंस थियनि था, कोई बि माण्हू अरेस्ट नथो थिए, कोई पुलिस इनकाउंटर न आहे, कोई केसिस उन्हनि जे मथां नथा थियनि, बल्कि उन्हनि खे फ्री हैंड छॾियो वियो आहे। त उहो जेको आहे त शरीफ़नि जूं इज़तूं फुरनि, शरीफ़नि जूं जा जेके आहिनि त पैसा फुरनि, उनजा कारोबार ठिपकनि ऐं कोई बि महफ़ूज़ न आहे। असांजो जेको जैकबाबाद शहर आहे ऐं बलूचिस्तान असांखे टच पई करे, उन खां अलावा असांजो जेको बिज़नेस आहे उहो तमामु घणो, तव्हां माज़ी में ॾिसो तमामु घणो सुठो बिज़नेस हलंदड़ जेको आहे शहर रहियो आहे। बलूचिस्तान जा माण्हू सेतो अची शइ ख़रीदारी कंदा आहिनि ऐं सुठो हिकिड़ो कारोबारी शहर रहियो आहे। पर हाणे मामिलो इहो आहे, कुझु टाइम खां वठी इलेक्शन खां अॻु खां वरी हाणे इलेक्शन खां बाद में जेके रोज़ जी सूरत हाल ॾिसूं था, डेली मोटरसाइकिलूं फुर थियनि थियूं, डेली जेको आहे घरनि में जेको आहे वारदातूं थियनि थियूं, घरनि जे अंदरि जेके आहिनि फुरूं धाड़ा, रस्तनि ते वापारियुनि खां जेको आहे फुरूं थियनि थियूं पियूं, दुकानदार जेको आहे दुकान जे अंदरि महफ़ूज़ न आहे त कॾहिं बि को अची फोरू जेको आहे उन खां फुर करे थो सघे। ऐं मौजूदा जेकी पुलिस जी असां जेकी पोजीशन आहे, असांजे दोस्तनि जेको आहे उन में राय ॾिनी त पुलिस सिर्फ़ु जेको आहे उन में बतन जे कढा ऐं पुलिस जा जेको आहे जुआ जा अड्डा ऐं ॿिया चर्स, अफ़ीम, ॿिया टिया धंधा हलनि था, सिर्फ़ु उनजी उते नज़र आहे। अमन अमान जी सिक्योरिटी सां उनजो को बि कमकार कोन्हे ऐं पुलिस जी उनजी नज़र बि कोन्हे ऐं पुलिस जेको आवाम खां बेदख़ल थियल आहे, उहो सिर्फ़ु पैसे जे कढा। त इन जे करे असांजी जेकी ॾाढी ख़तरनाक सूरत हाल आहे जैकबाबाद जी। असां समूरा जेके बि जैकबाबाद जा शहरी आहियूं, वापारी आहिनि, वकील दोस्त आहिनि, ॿिया जेके बि शहरी रहनि था, उहे हक़ीक़त जा ॾाढा ख़ौफ़ज़दा आहियूं। असां रस्तनि ते वञूं था बि ॼण को अमन अमान जे हवाले सां ॾाढो माना ख़ौफ़ज़दा सूरत हाल आहे। ॿार बच्चा वञनि था, उहे महफ़ूज़ कोन्हनि के। त इन हवाले सां असांजो जेको SHOs हद जा आहिनि त उन्हनि में उहे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु जेको आहे जेके बि मुंहिंजा जेके माण्हू मुक़ररु थियल आहिनि, उहे रोज़ जे हिसाब सां जेको हिसाब पतो करनि था त बचा केतिरा अथव, केतिरी रिश्वत कमाया आहियो। बाक़ी सिक्योरिटी हवाले सां कंहिं बि क़िस्म जी उन्हनि जी का बि, ऐं हिन जी वजह हिकिड़ी ॿी बि मां सम्झां थो पियो त असां वटि जेके आहिनि आम जेको आहे मंशात जेके हले थी पई, तव्हां ॾिसो हर थाणे जी हद में जेको आहे खुलम मंशात हले थी। आइस जेको आम थी वई आहे शहर जे अंदरि, चर्स जेको आम हलनि था, अॾा खुलिया पिया आहिनि चर्सनि जा। उन खां अलावा ॿिया जेके आहिनि मंशात जा जेके धंधा आहिनि, उनजी वजह इहा आहे त इहे जेके माण्हू जेके आहिनि मंशात में, आइस में, चर्स में, आफ़ी में जेको आहे उनजा आदी थियनि था। उन्हनि खे जॾहिं उहा शइ नथी मिले त उहो जेको आहे उहो क्राइम करे करे उहे पंहिंजो पूरा कनि था पिया। त सभ खां क्राइम खे कंट्रोल करण जे लाइ पहिरियां त जेको आहे हिन ते नोटिस वठणु खपे, चीफ जस्टिस नोटिस वठे, सिंध जो चीफ जस्टिस नोटिस वठे, पाकिस्तान जो चीफ जस्टिस नोटिस वठे, या सूरत हाल जैकबाबाद न पूरे सिंध जी हालत आहे। त हिन में जैकबाबाद में तव्हां ॾिसंदो, तव्हां पाण वञी करे तव्हांखे इंफॉर्मेशन हूंदी त पुलिस जे ई सरपरस्ती में जेको आहे इहे मंशा जा अॾा था हलनि। इन खे जेसि ताईं मंशा जे अॾनि खे ख़तमु न कंदा, मंशा ते कंट्रोल न कंदा, त मां सम्झां थो क्राइम ते कंट्रोल करण बि उनजे लाइ ॾुखियो हूंदो। नाज़रीन, तव्हां समूरी सूरत हाल को आगाह थियो। जैकबाबाद ज़िलो मुकमिल लाक़ानूनियत जो शिकार आहे। हिते को बि माण्हू महफ़ूज़ न आहे, कोई बि माण्हू महफ़ूज़ न आहे। जेकॾहिं महफ़ूज़ आहिनि त उहे पाण धाड़ियल ई महफ़ूज़ आहिनि, फोरू ई महफ़ूज़ आहिनि। जेके माण्हुनि खे लुटींदा फुरींदा था वतन, उहे छुड़वाग आहिनि। उन्हनि खे हथु विझण वारो, रोकण वारो कोई कोन्हे। पुलिस जो इदारो नज़र ई कोन थो अचे। कंहिं बि हंध ते पुलिसिंग जो अमल असराए थो क़तई तौर ते नज़र नथो अचे, जंहिंजे करे माण्हू तमामु घणे ख़ौफ़ ऐं अदम तहफ़ुज़ जो शिकार आहिनि। ऐं उहे ग़ैर महफ़ूज़ हुजण जे करे ॼण त कारोबार उन्हनि जो सख़्तु मुतासिर आहे, माण्हुनि जो साह मुठि आहे। इन अमन जी बहाली जे लाइ केरु क़दम खणंदो ऐं उहो अमन केरु बहाल कराईंदो, उन जे लाइ जेके अख़्तियार धणी आहिनि उन्हनि खे इन तरफ़ तवजो ॾियणु घुरिजे। ऐं हिते जैकबाबाद ज़िले अंदरि को बहितर कमांडर लॻाए पुलिस जो, ऐं उहो विजिलेंस हिकिड़ो सूरत हाल हुजे जीअं त माण्हुनि जो हिते को जियापो साझो थी सघे ऐं अमन जी बहाली मुमकिन बणिजी सघे। प्रोग्राम में वक़्तु पंहिंजी पुॼाणी खे पहुचे थो। पंहिंजे मेज़बान अज़हर गुल सरकी खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।